वेलकम टू सालिया भट्ट एनसाइक्लोपीडिया। अज पाण छा सीखदासीं? अज पाण एलसीएम जी ट्रिक लंघदासीं। ट्रिक जो ट्रिक इन करे त पाण खे एग्ज़ाम में या पे कोई भी टेस्ट ॾींदा हूंदा आहियूं त टाइम जी बचत करनी पवंदी आहे। त सभु ईअं सम्झी सेकेंडनि में तव्हां एलसीएम ॾेई सघो था। पहिरियों पाण हिकु ट्रेडिशनल मेथड जेको पाण किताबी मां पाण अप्लाई कंदा आहियूं हू पहिरियों पाण कंदासीं, जीअं पाण खे हू बि ईंदो हुजे। उन खां पोइ ट्रिक ते ईंदासीं। बिस्मिल्लाह कयूं था। पहिरीं मिसाल आहे जंहिंमें 6 ऐं 10 ऐं 14 जी एलसीएम लहणी आहे। सभिनी खां पहिरियों छा कोशिशि करणी आहे त नंढे मां नंढो खोड़ो लॻे ऐं सभिनी ते लॻे त सुठो आहे। कहिड़ो नंढे मां नंढो लॻे थो खोड़ो? नंढे मां नंढो लॻे थो ॿिनि जो। सभिनी ते लॻे ही ज़रूरी न आहे, मतिलबु कोशिशि ही हुजे। जेकॾहिं सभिनी ते न लॻे त को मसइलो न आहे, माण्हू ॿिनि ते बि हणी सघे थो, हिक ते बि खोड़ो हणी सघे थो वारे वारे सां। हाणे ॿिनि जो खोड़ो लॻो आहे त उहो हिते लिखिया आहिनि। घणे भेरे खोड़ो लॻो आहे हू चेक कयूं था। 6 ते घणे भेरे खोड़ो लॻो? 3 भेरे, ऐं हू हिते लिखिया आहिनि। ऐं 10 ते घणे भेरे ॿिनि जो खोड़ो लॻो? 5 भेरे, हिते लिखिया आहिनि। ऐं ॿिनि जो 14 ते घणे भेरे लॻो? 7 भेरे, ही हिते लिखी छॾिया। हाणे हाणे ॾिसो, को बि हिकु जहिड़ो खोड़ो नथो लॻे। हिकु हिकु जो अलॻि अलॻि हणिणो पवंदो। ही टिनि जो हयोसीं 1 भेरे, ठीकु आहे। बाक़ी जंहिं ते नथो लॻे खोड़ो हू साॻो ई हेठि ई आणे छॾंदासीं। ही साॻा न 7 ते बि टिनि जो नथो लॻे त ईअं ही पूरा थी विया। बाक़ी हाणे हाणे कंहिंजो हणंदासीं 5 जो, ही 1 भेरे हिते पूरो थी वियो। 7 ते 5 जो कोन थो लॻे, इन करे 7 लाइ अञा वरी 7 जो ही साॻा 1 जा 1, जेको 1 थी वञे उनखे बसि छॾे ॾिबो आहे। 7 जो 7 ते घणे भेरे लॻो? 1 भेरे। हिते हिसाब पूरो थियो। हाणे ही जेका आहिनि हिननि जो पाण हिननि खे पाण ज़रब कंदासीं पाण में। 2 ज़रबिया 3 ज़रबिया 5 ज़रबिया 7। हाणे कयूं ज़रब कयूं। बिट्रिकी 6 6 5 बिट्रिकी 6 6 5 30 30 7 टिनि खे 7 सां ज़रब कंदासीं त घणो जवाब थियो? जवाब थियो 0 ई 210। मतिलबु एलसीएम पंहिंजी आई 210। हाणे ही उहो मेथड आहे जेको किताबी आहे पाण, मतिलबु हिन में टाइम कंज्यूमिंग आहे। टाइम मतिलबु लॻे थो पंहिंजो टेस्ट में टाइम घटि हूंदो आहे, इन करे ट्रिक हाणे पाण अप्लाई कंदासीं। हिन ते बि हिकु ट्रिक आहे। ही थी वियो। हाणे ट्रिक जे थ्रू थोरो कयूं था। हेसि ताईं ड्राई वठ। पहिरियों ॿिनि जो खोड़ो लॻो, सॼो ड्राई वठ। ॿिनि जो खोड़ो लॻे थो, मतिलबु जेतर हिकु जहिड़ो खोड़ो लॻंदो हुजे त उहो हणंदासीं। हिकु भेरे हिन ते घणे भेरे लॻो? 3 भेरे, हिन ते 5 भेरे ऐं हिन ते 7 भेरे। हाणे ॾिसो, को बि हिकु जहिड़ो खोड़ो लॻे थो? जॾहिं अहिड़ी कंडीशन अची वञे त को बि खोड़ो हिकु जहिड़ो न लॻंदो हुजे त अॻे वञण जी ख़ासि ज़रूरत ई न आहे। पाण छा कंदासीं? ही 1 भेरे लॻो, ही 2 लिखी ॾींदासीं। बाक़ी ही जेका आहिनि हिननि खे डायरेक्ट ज़रब करे छॾंदासीं। जेतिरे मतिलबु को हिकु जहिड़ो लॻे थो ॿिनि ते या टिनी ते, जेतिरा पाण खे गिवन हुजनि हुननि ते को बि हिकु जहिड़ो लॻे थो या ॿिनि ते को हिकु जहिड़ो लॻे थो, जेतर लॻे थो हिकु जहिड़ो त हणंदासीं। जॾहिं अहिड़ी कंडीशन अची वञे त का बि खोड़ो हुननि मां न ॿिनि ते लॻंदो हुजे न टिनि ते, मतिलबु हिक ते त लॻंदो ई लॻंदो। बाक़ी अहिड़ी कंडीशन अची वञे हिकु जहिड़ो खोड़ो न लॻंदो हुजे त पोइ पाण ही जीअं कयो आहे ऐं बाक़ी जेका सॼा आहिनि उनखे ज़रब करे छॾंदासीं। ठीकु आहे, उमेद आहे सम्झ आयो हूंदो। को मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। ॿी ट्रिक ते अचूं था। हिन में ॾिसो त पाण डायरेक्ट जवाब ॿुधाए सघूं था। जवाब हिन जो 24 आहे। कीअं आयो? जेका बि पाण ॻोल्हंदासीं अची बीहंदासीं कहिड़े ते? जेको सभिनी खां वॾो हूंदो। हिननि मां सभिनी खां वॾो कहिड़ो आहे? ही आहे। हिन ते अची बीठासीं। हाणे चेक कंदासीं त बाक़ी जेका नंढा आहिनि हुननि जो छा खोड़ो हिननि ते लॻे थो? हिन ते लॻे थो? हिन ते चइनि जो लॻे थो? चइनि जो खोड़ो लॻे थो 24 ते? लॻे थो। 12 जो लॻे थो खोड़ो? 2 12 24 लॻे थो। 24 ते पंहिंजे पाण ते लॻंदो ई लॻंदो। हर कंहिंजो पंहिंजे पाण ते लॻंदो हूंदो। मतिलबु ही जेका बि नंढा आहिनि हिन खां, हुन सभिनी जो खोड़ो वॾे ते लॻे थो, त मतिलबु पंहिंजो जवाबु जेको सभिनी खां वॾो आहे ही 24 पंहिंजो जवाबु आहे। हिन में ॾिसो वॾो वॾे ते अची बीहो। ही 36 सभिनी खां वॾो आहे जेका पाण खे गिवन आहिनि। हिननि जी एलसीएम पाण लहूं था पिया। हाणे चेक कयूं जेका नंढा आहिनि छा हुननि जो खोड़ो 36 ते लॻे थो? 6 जो? हा लॻे थो।
12 जो 3 12 36 लॻे थो। मतिलबु पंहिंजो जवाबु छा आहे? 36 पंहिंजी LCM। ऐं ॿी मिसाल वठूं था, हिन में पाण बि यूं कहिड़ो सभिनी खां वॾो उते अची बीठासीं 42। चेक कयूं जेका नंढा आहिनि छा जवाबु लॻे थो? 7 जो 42 ते लॻे थो, 6 7 42, 14 जो बि लॻे थो 3 भेरे। मतिलबु जवाबु छा थियो? LCM पंहिंजी 42 थी। ही हिकु कंडीशन। ॿी में चऊं जंहिंमें सॼा जेका आहिनि उहे LCM मतिलबु मुनफ़रद हुजनि, प्राइम नंबर हुजनि, अहिड़ा नंबर जंहिं ते ॿिए कंहिंजो बि खोड़ो न लॻंदो हुजे। 2 प्राइम, हिकु ऐं जे पंहिंजे पाण खां बिना कंहिंजो खोड़ो नथो लॻे, ऐं 3 बि प्राइम आहे, 5 बि प्राइम आहे। प्राइम हूंदा पाण खे मिलियल त उनखे डायरेक्ट पाण ज़रब कंदासीं। ही सॼा प्राइम आहिनि त पाण सभिनी खे सिधो ज़रब करे छॾींदासीं। 2 × 6 6 5 30, LCM पंहिंजी 3 थी। ऐं हिनखे 5 7 35, 35 खे ज़रब कयूं 2 सां त छा थियो? 70, LCM पंहिंजी 70 थी। प्राइम हुजनि त छा करिणो? सभिनी खे सिधो ज़रब पाण में करे छॾिणो। ही बि थी वई, टी कंडीशन बि थी वई। हाणे चौथों ॾिसूं। चौथे में पाण खे अहिड़ा हूंदा मतिलबु जंहिंमें हिन ही पहिरियों 3 चेक कयूं। हिन में ॾिसो सभिनी खां वॾो कहिड़ो? 8 आहे। त ॿिनि जो जेका नंढा आहिनि हुननि जो छा खोड़ो लॻे थो? साॻी ही कंडीशन, ॿिनि जो खोड़ो लॻे थो 8 ते, चइनि जो बि खोड़ो लॻे थो 8 ते। मतिलबु हिन टिनि जी LCM छा थी? 8 थी। बाक़ी बचियो आहे ही, हिन खे 8 सां ज़रब करे छॾियो, 40 LCM थी। सम्झायो? हाणे हेठि साॻी अहिड़ी मिसाल आहे, हिते चेक कयूं था। हिन ही वॾो ॾिठोसीं, हिन 6, हिन ॿिन्ही जी LCM छा आहे? 6। त बाक़ी बचिया 5, को बि हिकु जहिड़ो खोड़ो नथो लॻे। मतिलबु हिन 6 त थिया, बाक़ी हिननि ते मतिलबु कॉमन खोड़ो को बि न आहे। त पाण छा कंदासीं? हिननि जी ॿिन्ही जी LCM थी 6 ऐं हिन खे साण मल्टीप्लाई कंदासीं, 6 5 30 पंहिंजी LCM थी। इहे ई ट्रिकूं आहिनि। ॾिसो ही त मां सम्झाइण में मतिलबु देरि लॻी आहे, बाक़ी हिसाब करण में को देरि न आहे। हिते डायरेक्ट 24, हिते डायरेक्ट 36, ईअं मतिलबु को मसइलो ई न आहे। को बि मसइलो हुजे तव्हां कमेंट में पुछी सघो था। असांजी खोड़ वीडियो आहिनि जेको तव्हां ॾिसी सघो था। इन खां पहिरियों बि LCM जे बारे में जेकी ट्रेडिशनल मेथड मतिलबु जेको पाण इस्तेमालु कंदा आहियूं उहो बि तव्हां ॾिसी सघो था, जेकॾहिं को सम्झ न आयो हुजे। ऐं को मसइलो हुजे कमेंट में पुछो। असां चैनल सब्सक्राइब करे वठो। असांजी खोड़ वीडियो आहिनि जेकी ॿियूं बि तव्हां ॾिसी सघो था। पंहिंजो ख़्यालु रखंदा, मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।